खबर शामिल कंदासी रियाज़ का वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो सीड़पकारी कॉन्फ्रेंस के खिताब कॉन्फ्रेंस कराइण ते सऊदी बादशाह आई वली अहद के वाधायूं ॾिया थो। वज़ीर आज़म जोड़ो चवड़ा है पाकिस्तान तरक्की इस्तकाम के रस्ते हली रहा है। अवां खे अपडेट कयूं पिया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवण त आवाम की खुशहाली असांजी पहिरीं तरजीह है। असीं गॾिजी मुस्तक़बिल ऐं तरक्की जी गॾियल मंज़िल माणे सघूं था। नौजवाननि की तरक्की लाइ ख़ुसूसी मनसूबा शुरू कया आहिनि। नौजवाननि बाबति सीड़पकारी गॾियल मुस्तक़बिल लाइ ज़रूरी आहे। इल्म ते ॿधल मईशत ते ख़ासि ध्यानु ॾेई रहिया आहियूं। अवां खे अपडेट कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे रियाज़ मां। वज़ीर आज़म शहबाज शरीफ सीड़पकारी कॉन्फ्रेंस के खिताब कयो। कॉन्फ्रेंस कराइण ते सऊदी बादशाह ऐं वली अहद खे वाधायूं ॾियां थो। वज़ीर आज़म जो चवण त पाकिस्तान तरक्की ऐं इस्तकाम जे रस्ते ते हली रहियो आहे। अपडेट कंदासीं रियाज़ का वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो सीड़पकारी कॉन्फ्रेंस के खिताब कॉन्फ्रेंस कराइण ते सऊदी बादशाह आई वली अहद के वाधायूं ॾिया थो।